अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम टू मैरिज किचन। फ्रेंड्स, अॼु असां मैरिज किचन में तव्हांजे लाइ मज़ेदार चिकन पास्ता जी रेसिपी खणी आया आहियूं। चिकन पास्ता ठाहिण जे लाइ सभिनि खां पहिरियां हिकु कढ़ाई में असां तेल विझूं था अधु कप, ऐं तेल जीअं थोरो गरम थींदो त हाणे विझूं था मुरहीअ जो कीमो 250 ग्राम्स, ऐं हाणे तक़रीबन 2 खां 3 मिनट्स जे लाइ विचोली बाहि ते पचाईंदासीं। 2 खां 3 मिनट्स ताईं विचोली बाहि ते पचाइण खां पोइ हाणे असां विझूं था कटियल थूम ऐं अदरक 1 टेबल स्पून, ऐं 2 खां 4 मिनट्स ताईं विचोली बाहि ते पचाईंदासीं। हाणे विझूं था कुटियल ॻाढ़ा मिर्च 1 टेबल स्पून, कटियल सावा मिर्च 1 टेबल स्पून, कटियल साओ बसर आहे अधु कप, ऐं कुझु सेकंड्स जे लाइ विचोली बाहि ते पचाईंदासीं। हाणे विझूं था कटियल शिमला मिर्च अधु कप, कटियल टमाटा आहिनि अधु कप, ऐं हॉट चिली सॉस आहे 1 टेबल स्पून। लूणु असां विझूं था 1 टीस्पून, तव्हां चाहियो त घटि या वधि करे सघो था। ब्लैक पेपर पाउडर आहे 1 टीस्पून, ऐं हाणे 2 मिनट्स ताईं विचोली बाहि ते पचाईंदासीं। ॿ मिनट्स ताईं विचोली बाहि ते पचाइण खां पोइ असां विझूं था उॿरियल पास्ता 400 ग्राम्स, ऐं टमेटो केचप विझूं था 1/4 कप, ऐं हाणे सभिनी शयुनि खे चङी तरह सां मिक्स कयूं था। चङी तरह सां मिक्स करण खां पोइ असांजी मज़ेदार चिकन पास्ता सर्विंग जे लाइ बिल्कुलु तयारु आहे। असां कयूं था डिश आउट। अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम टू मैरिज किचन। फ्रेंड्स, मैरिज किचन में जैसे तव्हांजे लाइ मज़ेदार चाइनीज़ सॉस पास्ता जी रेसिपी खणी आया आहियूं। ही चाइनीज़ सॉस पास्ता ठाहिण जे लाइ सभिनि खां पहिरियां हिकु पतीले में असां तक़रीबन 6 खां 8 कप्स जे क़रीब पाणी बॉइल कयो आहे। पाणी जीअं उबलण लॻो आहे त हाणे असां विझूं था तेल 1 टेबल स्पून, लूणु 1 टीस्पून, ऐं पास्ता विझूं था 1 कप। हाणे पास्ता खे तक़रीबन 8 खां 10 मिनट्स ताईं विचोली बाहि ते पचाईंदासीं। जी फ्रेंड्स, असां तक़रीबन 8 खां 10 मिनट्स ताईं पास्ता खे विचोली बाहि ते पचायो आहे। पास्ता ॻरी चुका आहिनि त हाणे हिकु साइड ते रखी छॾियूं था। हाणे हिकु ॿी कढ़ाई खई आहे, ऐं कढ़ाई में तेल विझूं था 2 खां 3 टेबल स्पून, कटियल अदरक विझूं था 1 टीस्पून, कटियल थूम विझूं था 1 टीस्पून, कुटियल ॻाढ़ा मिर्च आहिनि 3/4 टेबल स्पून, ऐं हाणे कुझु सेकंड्स जे लाइ फ्राई कंदासीं। जी फ्रेंड्स, असां कुझु सेकंड्स जे लाइ फ्राई करे छॾियो आहे। हाणे विझूं था कटियल साओ बसर 2 टेबल स्पून, बसर विझूं था 1/3 कप, शिमला मिर्च विझूं था 1/4 कप, ऐं हाणे 1 खां 2 मिनट्स जे लाइ विचोली बाहि ते पचाईंदासीं। हाणे टमेटो केचप विझंदासीं 1/3 कप, हॉट चिली सॉस विझूं था 1 टेबल स्पून, सोया सॉस विझूं था 1 टेबल स्पून, सिरको विझूं था 1 टेबल स्पून, लूणु विझूं था अधु टीस्पून, तव्हां चाहियो त घटि या वधि करे सघो था। ऐं हाणे तक़रीबन 2 खां 3 मिनट्स जे लाइ विचोली बाहि ते पचायूं था। 2 खां 3 मिनट्स ताईं विचोली बाहि ते पचाइण खां पोइ हाणे विझूं था पाणी 1/4 कप, ऐं
तक़रीबन 2 मिनट्स जे लाइ विचोली बाहि ते पचाईंदासीं। हाणे विझूं था उबलियल पास्ता ऐं उबलियल पास्ता विझण खां पोइ चङी तरह सां मिक्स कयूं था। चङी तरह सां मिक्स करण खां पोइ असांजी मज़ेदार चाइनीज़ सॉस पास्ता हाणे सर्विंग जे लाइ बिल्कुलु तयारु आहे। असां कयूं था डिश आउट ऐं उमेद कयूं था तव्हांखे असांजी अॼु जी रेसिपी ज़रूरु पसंदि आई हूंदी। थैंक यू सो मच फॉर वॉचिंग। असांजी वीडियो खे लाइक कजो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। तव्हां सां इंशाल्लाह मुलाक़ात थींदी हिकु ॿी वीडियो में। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।